अॼु असां तैयार कंदासीं चिकन जो कोरमो। तमामु जल्दी क्विक ऐं इन सां गॾु अॼु असां तैयार कंदासीं शीर खुरमो। हे असांजी अॼु जूं रेसिपीज़ आहिनि ऐं रेसिपीज़ खे स्टार्ट कंदासीं। सभिनीनि खां अवल जेका चिकन आहे उनखे रखी था छॾियूं त जीअं थोरी ॻरण बि शुरू थी वञे। इंग्रेडिएंट्स जेकॾहिं मां तव्हांखे नोट करायां त ॻाढ़ा बसर तव्हांखे करणा आहिनि। मां रेडीमेड बसरनि जो इस्तेमालु थी कयां ऐं उन्हनि खे तव्हांखे पीसणो आहे। बसरनि खे सुठे तरीक़े सां पिसियल हूंदा त उहो जेको दानेदार कोरमो आहे उहो तव्हांजो तयारु थींदो। इनखे असां तयारु कंदासीं तलो गेह में, ऐं गेह में जेको कोरमो आहे उनजो फ्लेवर तमामु सुठो ईंदो आहे। इन ढकण खे मां पोइ ते थी रखां। गेह में तयारु कंदासीं ऐं अदरक ऐं थूम जे पेस्ट सां गॾु इनखे असां कंदासीं कुक। त मां हिन में ऐड थी कयां तलो बनास्पति जेको स्पेशल प्रो ग्रोथ फॉर्मूला सां गॾु आयो आहे। इन रमज़ान ऐं ज़बरदस्त क़िस्म जी बचत सां गॾु तक़रीबन मां इन में ऐड थी कयां हाफ कप तलो बनास्पति। इहो ऐड कंदासीं। चिकन मां हिन में शामिलु कंदमि ऐं इनखे पचण जे लाइ रखंदासीं थूम ऐं अदरक जे पेस्ट सां गॾु। त हे अची वई असांजी चिकन। थूम ऐं अदरक जो मां हिन में शामिलु कंदमि पेस्ट ऐं थोरी देरि जे लाइ हिनखे कवर कंदासीं। बसि थूम ऐं अदरक जो पेस्ट हिकिड़ो टीस्पून इहो शामिलु करे थोरी देरि जे लाइ हिनखे कवर था कयूं त जीअं चिकन जेका आहे सा असांजी सुठे तरीक़े सां ॻरी वञे। पोइ कोरमे में लूणु, ॻाढ़ा मिर्च, नंढड़ा फोटा ऐं हेड हिन में शामिलु न थींदी, पिसियल धाणा। बसि दैट्स इट। इहो असांजो कोरमे जो मसालो आहे जेको असां हिन में ऐड कंदासीं। धोरो हिन में शामिलु थींदो ऐं ॻाढ़ा बसर जेके तव्हांखे अवल सुर्ख करणा आहिनि। सन्हा सन्हा बसर कजो, उन्हनि खे तव्हां सुर्ख कजो। सुर्ख करण खां बाद में उन्हनि खे हथनि सां या जेके सुके मसाले पीसण जी मशीन हूंदी आहे उन में तव्हां उनखे पीसे छॾियो। उनखे ढक था ॾियूं। चलो हे असांजो तयारु थियणु शुरू थी वियो। हाणे अची था वञूं पंहिंजे शीर खुरमे जी तरफ़। ऐं शीर खुरमे जे लाइ अवल असांखे जेके सयूं आहिनि उन्हनि खे थोरो कुक कंदासीं। पर जेके खुरमा आहिनि न, जंहिंखे छुहारा त आहिनि ई पर इन्हनि खे खुरमो बि चइबो आहे, जंहिंजे करे नालो आहे जी शीर खुरमो। त जेको खुरमो आहे उहो चवंदा आहिनि असां पंहिंजे इन छुहारनि खे। त हे भुॼाए छॾिजो। ऐं जेकॾहिं तव्हां भुॼण तव्हां खां विसरी विया आहिनि, रहिजी विया आहिनि त तो बि को इशू कोन्हे। खीर में हिननि खे पचायो या पोइ थोरे पाणीअ में हिननि खे सॉफ्ट थियण ताईं पचायो त जीअं हे सॉफ्ट थी वञनि। खुरमो सॉफ्ट हूंदो आहे त पोइ शीर खुरमे में सुठो बि लॻंदो आहे। थोरो मां हिन में ऐड थी कयां पाणी। कुझु मिनट्स जे लाइ असां इन्हनि खे बॉइल कंदासीं सिंपली। थोरो हिन में पाणी ऐड कयोसीं। न त तव्हां छा था करे सघो त राति जो हिनखे भुॼाए छॾियो ऐं सुबुह जो वरी तव्हां पंहिंजो जेको खुरमो आहे उहो ठाहींदव त ज़बरदस्त सॉफ्ट सॉफ्ट छुहारा जेके आहिनि से तव्हांखे मिलंदा। मां छो त हिननि खे भुॼायो न आहे, कोई इशू न आहे। थोरी देरि जे लाइ हिननि खे बॉइल करे था वठूं। कोरमे जे लाइ असां चिकन रखी आहे कुक थियण जे लाइ थूम ऐं अदरक जे पेस्ट सां गॾु। चलो हिन में ऐड था कयूं 3 खां 4। जेकॾहिं तव्हांजी फैमिली में पसंदि कया वेंदा आहिनि त थोरा घणा बि ऐड करे सघो था। जेतिरा तव्हांखे सुठा लॻनि था एतिरा शामिलु कयो। थोरा सॉफ्ट थी वेंदा त पोइ ॾिसण में बि भला लॻंदा। अच्छा, ॿियो तव्हां हिन में ऐड कंदव यकीनन खीर। खीर हिन में शामिलु थो थिए। इन सां गॾोगॾु खंडु असां हिन में ऐड कंदासीं हस्बे ज़रूरत। सयूं जेके नॉर्मल असांजी मार्केट में अवेलेबल हूंदियूं आहिनि उहे सयूं हिन में शामिलु थींदियूं। ऐं इन में ड्राई फ्रूट्स ऐड कंदासीं जेको तव्हांजे घर वारनि खे सुठो थो लॻे। मां हिन में ऐड कंदमि थोरी किशमिश, खोपरो बि आहे, बादाम आहिनि। इहे तमामु ड्राई फ्रूट्स जेके आहिनि से शीर खुरमे में असां ऐड कंदासीं। अच्छा, मां थोरो हिनखे बॉइल कंदमि त जीअं हे सॉफ्ट थी वञनि। चिकन खे ऐड कयो अथसीं पचाइण जे लाइ। उनखां पोइ कंदासीं हिनखे नेक्स्ट कंटिन्यू। हे मां हिकिड़ो ॿियो बि खुरमो हिन में ऐड थी कयां। थोरी देरि जे लाइ हिनखे बॉइल करणु ज़रूरी आहे ताकी हे सुठे तरीक़े सां सॉफ्ट थी वञे। चलो हाणे चिकन खे ॾिसंदा हलूं जेसीं ताईं हीअ असांजा खुरमा कुक था थियनि।
तलो बनास्पति गिहु शामिल कयोसीं, थूम ऐं अदरक जो पेस्ट इहो असां हिन में ऐड कयोसीं। थोरो चिकन खे कयो अथसीं फ्राई ऐं हाणे मां हिन में ऐड थी कयां, मां मिक्स करे रखियो आहे मसालो, लूणु, मिर्च, धाणा ऐं ॻाढ़ा मिर्च। बसि मसालो ऐड कंदासीं ऐं मसाले सां गॾु बि हिन खे थोरो तयारु कंदासीं। धोरो हिन में शामिल कंदासीं, अधु कप, ऐं धोरो जेको आहे सो खटो बिल्कुलु न हुजणु